कंहिं भाउ के अहले हदीस जमात जे कंहिं मसले ते कोई इख्तिलाफ आहे सुवाल करे सघो था इंशाअल्लाह अहले हदीस जो खादिम पंहिंजे इल्म मुताबिक़ जवाब ॾींदो इंशाअल्लाह। जी साईं पूछना चाहे तो जनाज़ो नमाज मई जी बख्शिश जे लाइ हिकु नमाज मुक़ररु कई वई आहे जंहिंमें मई जी बख्शिश जे लाइ अलहमदुलिल्लाह दुआ मौजूदु आहे। उन खां पोइ इज्तिमाई दुआ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िंदगीअ में हिकु दफ़ो बि कोन घुरी आहे। को तरीक़ पेश करे हाँ दफ़नाइण खां पोइ दुआ साबित आहे। तव्हां फरमाईंदा जॾहिं मैयत खे तव्हां दफ़नायो इन्नहुल आन युसअलु हाणे हिन खां सुवाल पिया थियनि फसलुल तस्बीत हिन जे लाइ साबित क़दमी जी दुआ कयो अल्लाह हिनखे माफ़ कर हिनखे साबित क़दमी ठाहे। बाक़ी जनाज़े नमाज़ खां पोइ कुझु दोस्त उते बि दुआ पढ़ंदा आहिनि इहा दुआ पढ़णु बिदअत आहे। बिदअत हर उन कम खे चइबो आहे जेको नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं सहाबा इकराम न कयो हुजे। सम्झो पिया ज़ाहिर ॻाल्हि आहे असां खां वधीक मैयत सां हमदर्दी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुई न या असांखे वधीक हुननि खे हमदर्दी जेकॾहिं इहो ख़ैर हुजे हा हिन में मैयत लाइ बख़्शिश हुजे हा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूरु दुआ कंदा। इन जे लाइ को बि सबूत कोन्हे। जनाज़े नमाज़ में बहितरीन दुआ मौजूदु आहिनि तव्हां इहे दुआऊं पढ़ो यादि कयो या जेकॾहिं इमाम ॾाढियां पढ़े थो नबी अलैहिस्सलाम खां इहे दुआऊं ॾाढियां पढ़णु साबित आहिनि तव्हां आमीन पढ़ंदव त इंशाअल्लाह दुआ में शरीक थींदो। मुसीबत आहे त असीं हदीसुनि खे मञूं कोन था न। नबी अलैहिस्सलाम जनाज़ो नमाज़ आहिस्ता पढ़ियो आहे ॾाढियां पढ़ियो आहे। सही मुस्लिम में रिवायत आहे हज़रत औफ बिन मालिक रज़ी अल्लाह अन्हु बयान थो करे नबी अलैहिस्सलाम को जनाज़ो पढ़ियो ने दुआ पढ़ी फसमिअतु मिन दुआई नबी अलैहिस्सलाम जी दुआ मूं ॿुधी माना ॾाढियां पढ़ूं त ॿुधी न मुस्लिम जा लफ़्ज़ आहिनि अल्लाहुम्मा ग़फिर लहू वरहमहू वआफ़ी वअफ़ु तव्हां इमाम जेकॾहिं ॾाढियां पढ़ंदो तव्हां पोयां आमीन चवंदो त इंशाअल्लाह दुआ में शरीक थींदो। उहा दवा इंशाअल्लाह हुनजी मैयत जे लाइ बख़्शिश लाइ काफ़ी आहे। नबी अलैहिस्सलाम फरमाईंदा मुस्लिम जी रिवायत आहे जंहिं मुस्लमान जे जनाज़े नमाज़ में 40 माण्हू मुवहिद आया हुननि हुनजी बख़्शिश जे लाइ दुआ कई अल्लाह हुनखे माफ़ कंदो। बाद में हुन दुआ जी ज़रूरत ई कोन्हे जेके मुला ठाहियो। ॿियो को सुवाल जी अल्लाह साईं असांजो नालो रखियो आहे मुस्लमान जी 17 सिपारे जी आख़िर में समागम मुस्लिम असांजो नालो अल्लाह साईं मुस्लमान रखियो असां पोइ पाण खे ॿियनि नालनि सां छो सघायूं को देवबंदी आहे को बरेलवी आहे को आले शियत आहे को आले हदीस आहे। बेहतरीन सुवाल आहे अल्लाह नालो तव्हांजो मुस्लमान रखियो आहे असीं ॿियनि नालनि सां छा था सघायूं। असल ॻाल्हि इहा आहे मुस्लमान असांजो ज़ाती नालो आहे ठीकु आहे। हाणे मसइलो मुंहिंजो ज़ाती नालो जो अब्दुल रज़ाक आहे। अब्दुल रज़ाक दुनिया में केतिरा सुञाणप जे लाइ अॻिते मूं सिफ़ती नालो रखायो आहे दल मुंहिंजी ज़ात आहे कास्ट आहे। अञा वधीक सुञाणप जे लाइ मूं नओं लक़ब लॻायो रहमानी त असीं मुस्लमान आहियूं पर हाणे मुस्लमान कहिड़ा मुस्लमान इलाही ग्रुप आहिनि। सुञाणप जे लाइ असां अहले हदीस रहियो आहे इहो सलफ़ सालिहीन खां इजमा इत्तिफ़ाक़ जो नालो मौजूदु आहे इत्तिफ़ाक़ आहे ऐं इत्तिफ़ाक़ इजमा कॾहिं बि गुमराही ते कोन थींदो। अहले हदीस लक़ब ते इजमा अहमद बिन इमाम ख़तीब बगदादी रहमतुल्लाह अलैह किताब लिखियो आहे शरफ़ असहाबिल हदीस। नेट जो दौर आहे तव्हां सर्च करे ॾिसजो उनजो तर्जुमो मौजूदु आहे तव्हां पढ़ो अहले हदीस जो शरफ़। उन में सभी उलमा जा अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जा अक़वाल अलाए केतिरा उलमा जा अक़वाल आहिनि जिन चयो आहे त ताइफ़ा मंसूरा अहले हदीस जमात आहे ठीकु आहे। त हिन खां अलावा शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह जो हवालो तव्हां ॿुधो उन पंहिंजे किताब गुनियत तालिबीन में लिखियो आहे वमा तस्मीयतुहुम इल्ला वाहिद ताइफ़ा मंसूरा जो हिकु ई नालो आहे उहो कहिड़ो आहे अहले हदीस। शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह जेकॾहिं कंहिं भाउ वटि गुनियत तालिबीन आहे त खणी अचे बाक़ाइदे लिखियो अथसि हुनजो नालो अहले हदीस आहे। पर जेको भाउ इन एतिराज़ खे सम्झण जे लाइ तव्हां ईअं सम्झो क़ुर में अल्लाह ताला मुस्लिमीन गॾो गॾु मोमिनीन बि चयो आहे इन्नल मुमिनीन वल मुमिनात जमा ये सिफ़ती नाला न मोमिनीन वल कानितीन वल कानिता ये सभु सिफ़ती नाला मौजूदु आहिनि। त असांजो असुल नालो मुस्लमान आहे केरु मुस्लमान हुजण मुनकिर कोन्हे
बाक़ी सुञाणप जे लाइ सलफ़ सालिहीन इन नाले खे इख्तियार कयो आहे, इन नाले ते इजमा इत्तिफ़ाक़ थी वियो। ऐं नबी अलैहिस्सलाम फरमाईं था मुंहिंजी उम्मत कॾहिं बि गुमराहीअ ते मुत्तफ़िक़ कोन थींदी आहे। नबी अलैहिस्सलाम पहिरें फरमायो जेकॾहिं सलफ़ को बि भरे मौज में सलफ़ सालिहीन खां कंहिं मुहदिस जो हिकिड़ो कौल पेश करे जंहिं चयो हुजे अहल हदीस छॾाइण बिदअत आहे, ॻाल्हि ख़तमु, इजमा टुटी वियो। पर सभु मुत्तफ़िक़ आहिनि अहल हदीस पंहिंजे पाण खे सड़ाए सघो था, माना इजमा थी वियो। ऐं पाण फरमाईंदा इजमा हक़ ते थींदो आहे, मुंहिंजी उम्मत कॾहिं गुमराही ते जमा कोन थींदी। छो त ज़ाहिर ॻाल्हि आहे सहाबा इकराम जे दौर में तमामु मुस्लमान पंहिंजे पाण खे सड़ाईंदा हुआ, मोमिन ज़रूरत कोन्हे इन लॻ में, लेकिन बैद में जॾहिं बिदअती फ़िरका ज़ाहिर थिया त सुञाणप जे लाइ हुननि पंहिंजो नालो हिकु मुतारिफ़ करायो। साबिन तबा ताबीन जे दौर में जॾहिं नाला इलाही थिया बिदअती फ़िरका, कंहिं को नालो सॾायो, कंहिं को नालो सॾायो, को क़दरी आहे, को मुर्जी आहे, अलाए छा छा थी विया, हनफी आहे, कादरी आहे, चिश्ती आहे त बाद में आया, पर उन दौर में शाफ़ी आहे, मालिकी आहे। पोइ अहले हदीस चयूं त हाणे सुञाणप जे लाइ जेके माण्हू सलफ़ सालिहीन जे मन खे इख्तियार कनि था, सुञाणप जे लाइ त मुस्लमान त सभु आहिनि, ॿियनि खे असीं गैर मुस्लिम कोन सम्झूं, सम्झो पिया, असीं ॿियनि खे गैर मुस्लिम कोन, सभु मुस्लमान आहिनि। जेको बि कलमो पढ़े थो मुस्लमान आहे, जेको बि कलमो पढ़े थो मुस्लमान आहे। ऐं यादि रखंदा पाण फरमायूं हिकिड़ी जमात जन्नत में ईंदी, बाक़ी जहन्नम में ईंदा, ठीकु आहे, बाक़ी जहन्नम में इन मां मुराद उहे माण्हू आहिनि जेके हक़ खे सम्झी करे इनकार था कनि। अवाम इन मां मुराद कोन्हे, जिन वीचारनि खे मसइलो ख़बर कोन्हे, उहे इंशाअल्लाह जन्नत में वेंदा। केरु बि हुजे अवाम, सम्झो पिया, जंहिंखे मसइलो ख़बर कोन्हे इंशाअल्लाह जन्नत में वेंदा। हा हक़ अची वियो सम्झी करे इनकार करे थो उनजे लाइ हुकुम आहे। बहरहाल शायदि मसइलो वाज़े थी वियो। जी तव्हां चओ था त असां जॾहिं इज्तिमा थियो, इज्तिमा जे बुनियाद ते तव्हां पंहिंजो नालो रखियो अहल हदीस, ठीकु आहे न। जॾहिं की सहाबा इकराम जो इज्तिमा थियो त हाणे असांखे 20 रकातूं पढ़णियूं, तव्हां 8 था पढ़ो। बेहतरीन सवाल आहे भाजू, बेहतरीन अजीम सवाल आहे, अजीम सवाल आहे। जी जी न सम्झी असीं, अजीम सवाल आहे। जी जी तव्हां ॻाल्हायो, जी जी तव्हांजो माइक ते ॻाल्हायो, मसइलो कोन्हे, बिल्कुलु। माण्हुनि खे सम्झण जो शायदि हे तमामु वॾो मसइलो, अजीम मसइलो, आम मसइलो कोन्हे को। जॾहिं की तव्हां पाण चओ था पिया अहिड़ा सुवाल कयो था पिया साईं, तव्हां ॾिसो काबतुल्लाह में थिए थो, 20 रकातूं काबतुल्लाह में थियनि थियूं, तव्हां छो था अटो? सम्झो बसि ख़लास। साईं पुछे थो त सहाबा इकराम इजमा खे तव्हां मञो था? जी हा, अहल हदीस इजमा खे मञे थो। इजमा जे मुनकिर खे अहल हदीस गुमराह, फासिक, फाजिर सम्झे थो, सम्झो पिया, इजमा जे मुनकिर खे सम्झो पिया ॻाल्हि। साईं चए थो त इजमा थी वियो सहाबा इकराम 20 पढ़ियो, ठीकु आहे, साईं छा थो चए, इजमा थी वियो सहाबा इकराम 20 पढ़ियो। साईं जे बकोर मोता इमाम मालिक का भावर तर्जुमे सां मौजूद आहे, मोबाइल में हूंदी, हींअर ई मसइलो वाज़े थी वियो। इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह मोता में 2 रिवायतूं आहिनि, ठीकु आहे, छा 2 रिवायतूं? पहिरीं रिवायत यज़ीद बिन अबी रूमान चए थो, ॿुधजो तवज्जो सां, यज़ीद बिन अबी रूमान चए थो जनाब उमर रज़ी अल्लाह जे दौर में 20 रकात तरावी नमाज पढ़ी वेंदी, या मोता इमाम मालिक में रिवायत आहे, ठीकु आहे। यज़ीद बिन अबी रूमान छा थो चए, जनाब उमर जे दौर में 20 रकात तरावी नमाज पढ़ाई वेंदी, ठीकु आहे, इमाम मालिक ने रिवायत कयो आहे। हाणे आसान ॻाल्हि आहे, तव्हां नेट ते सर्च कयो यज़ीद बिन अबी रूमान कॾहिं ॼाओ, जनाब उमर रज़ी अल्लाह जे दौर खां बाद में ॼाओ। इन रिवायत खे ज़ईफ़ चइबो आहे, मुनक़ते चइबो आहे। उन खां पोइ इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह सही सनद सां, सुनहरी सनद सां रिवायत आंदी आहे, जनाब उमर रज़ी अल्लाह अन्हु सैयदना तमीम दारी उबई बिन काब खे हुकुम ॾिनो, तव्हां माण्हुनि खे 11 रकातूं पढ़ायो, अल्लाह जो कसम आहे, दुनिया जी का ताक़त इन रिवायत खे ज़ईफ़ साबित ₹1,00,000 इनाम ॾींदोमांसि, चैलेंज आहे, ₹1,00,000। हूअ रिवायत हींअर पोइ ज़ईफ़ साबित करी, कंहिं बि रिवायत में इहो कोन्हे सहाबा इकराम 20 रकातूं नमाज़ पढ़ी हुजे, तरावी नमाज, इन जे लाइ दुनिया जे अंदरि को बि सबूत कोन्हे, का सही रिवायत कोन्हे, इहो ठहियल गपड़ो आहे। असीं उन इजमा खे मञूं था जेको साबित हुजे, साबित थियो। उमर रज़ी अल्लाह ने 11 जो हुकुम ॾिनो, इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह मुअत्ता में रिवायत आंदो, सभु सहाबा इकराम मुत्तफ़िक़ थिया, इजमा 11 ते आहे, 20 ते अल्लाह जो कसम आहे, अल्लाह जी जलालत जो कसम आहे, कतन सहाबा जो इजमा साबित ई कोन्हे, दुनिया जी का ताक़त हिकु रिवायत सही साबित करे। मसइलो वहां आ रहा है ना,
रिवायत आई कोने यो चयो वियो सुन मुझे भाउ जो कोने बेहतरीन सवाल हिनड़ जेका मालूमाती ने सवाल कयो या किथे रिवायत मुझे भाउ का सवाल है तो इजमा थियो साहब आई करा 20 पढ़ी ये इज्तिमा ना है छा सऊदी में पढ़ी जी हाने ठीक है हाने सऊदी जो अमल फेरन मले सऊदी जो अमल ता हुजत है ना जॾहिं के पाण चओ था पिया त इज्तिमा ते जो एतमा इज्तिमा ते आहे जॾहिं पूरी पाकिस्तान छा पर पूरी दुनिया में भी पढ़ी थी वञे आराम से पढ़ो छो आराम से सुभान अल्लाह हदीस भी इज्तिमा त हे और कान आहे आपको तो आराम से माशाल्लाह चुप खामोश के में लाई चुप ले कहीं के गाली इजाजत कोने पहले हदीस फॉलो चुप कर लो ये गैर साथी गैर ये साथी करेगा कितना बताऊंगी आराम से जी आराम से खूबसूरत वाला हां गाल बतो ना तो गाले मुखे गालांड हाने भाव चे तो सऊदी में 20 तरावी दे हाने जेके बाबू ॾिसो गाल गलत बयान न कयो तव्हां जेको दोस्त वियो मस्जिद नबी ऐं मस्जिद हराम खां अलावा पूरी सऊदी में 11 तरावी दे वञो तहक़ीक़ कयो पहिरीं ॻाल्हि मस्जिद नबी ऐं मस्जिद हराम खां अलावा पूरी सऊदी में 11 तरावी को भाउ सऊदी रही आयो मस्जिद में नमाज़ पढ़ण वारो नेट ते सर्च कयो उते मस्जिद राजी न गलत बयानी है मस्जिद हराम ऐं मस्जिद नबी में बे नंबर ते भाउ का सवाल आहे मस्जिद हराम ऐं मस्जिद नबी जो अमल तव्हां वटि हुजत आहे पुरफल देन आमीन फिलजर ओ छो नथो नज़र अचे टी ॻाल्हि अरे बाबा रमज़ान में तरावी थी अचे पूरो साल रफल देन हेॾी सारी आमीन या त ॻाल्हि हिकिड़ी कयो हरम जो अमल तव्हां वटि हुजत आहे या न आहे त पोइ हिकिड़ी ॻाल्हि मञण जेका मारे मज़हब जे मुताबिक़ नज़र अचे ऐं जेका सुन्नत जे मुताबिक़ आहे आमीन ॾाढियां एतिरो साहब ॾाढा चंदा बुखारी में रिवायत आहे तालीकन अब्दुल्ला बिन ज़ुबैर जी मक़तदी साहब इकराम बयान था कनि ताबीन त मस्जिद में आवाज़ एतिरो गूंजंदो मस्जिद गूंजजी वेंदी अॼु बि मस्जिद सऊदी में अल्हम्दुलिल्लाह अमल मौजूद आहे त हाणे साईं खे उहो अमल नज़र कोन थो अचे पूरी सऊदी में 11 आहे हदीस में 11 आहे बाक़ी यादि रखंदा सऊदी में हिन साल 20 ख़तम थी वई हाँ ऐं ॿिए नंबर ते वॾी मज़े जी ॻाल्हि हुते 20 हिन जे करे पढ़ाइनि था ज़ाहिर ॻाल्हि आहे हुते हर मकतब फ़िक्र जो माण्हू अचे थो हुते सऊदी इब्न बाज़ जी फतवा पढ़ो सऊदी मुफ्ती आज़म या शेख अब्दुल अज़ीज़ आल शेख मुफ्ती आज़म हुन जी फतवा आहे तरावी 11 आहे बाक़ी इज़ाफ़ी असीं नफ़ुल था पढ़ूं इन जे लाइ हनफी अचनि था वरना हू फितनूं कनि था बैद में जमायतूं करे पढ़नि था मजबूरी आहे असांजी हुननि खे मुतमइन करण जे लाइ वरना नबी अलैहिस्सलाम पूरी ज़िंदगी 11 पढ़ी समझो पिया हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु 11 जो हुकुम ॾिनो इजमा 11 आहे साबित थियो उमर जे पासे केरु आहे सुभान अल्लाह हां समझी ॻाल्हि अची वई न जी उमर जो 20 साबित कोन्हे किथे बि न दलील ॾियो त जनाब उमर रज़ी अल्लाह अन्हु 20 जो हुकुम न दलील नबी अलैहिस्सलाम सही बुखारी जी रिवायत है माशा फरमाई थी नबी अलैहिस्सलाम रमज़ान ऐं गैर रमज़ान में 11 रकातुन खां मथे नबी अलैहिस्सलाम कोन पढ़ियो बुखारी जी रिवायत है हर में जा ॿिए नंबर ते 2 इमाम आहिनि पहिरियों पढ़ियो हलियो थो वञे उते जा अरब पढ़ियो हलियो था वञनि बाक़ी मक़ामी जेके हनफी आहिनि पाकिस्तान में वञनि था बरे सगीर में पढ़नि था अल्हम्दुलिल्लाह उते ॿिए नंबर ते सऊदी में तव्हां मस्जिद राजी या मसलन मके में मस्जिद वॾी तव्हां हुनजो नेट ते सर्च कयो उते जी रोज़ाने तरावी लाइव तव्हांखे मिलंदी पूरी सऊदी में मस्जिद नबी मस्जिद हराम खां अलावा 11 आहे पूरी कुवैत में तक़रीबन 11 आहे अल्हम्दुलिल्लाह जिते भी हक़ वारा मौजूद 11 पढ़नि था बाक़ी 20 तरावी बिदअत आहे उनजो साहब का को सबूत कोन्हे को दलील भाव पेश करे अल्लाह जो कसम का भी एक रिवायत पेश कयो जे खुले मजमे पूरे समझो तो ठुल में जेके हनफी उलमा चेले जा मौजूद है इंशाअल्लाह अचो एक रिवायत ॾेखारियो जेके भी रिवायतूं सब ज़ईफ़न मरदूद हैं उमर रज़ी अल्लाह अन्हु 11 जो हुकुम जो सुनहरी सनद लख रुपया इनाम दी नमाज जेको इन 11 वाली रिवायत के सही साबित करे जी छाते छाजो हिंजर अचो वठी जो वेठो हिंजर वठी जो या कड़ी गाल जी सिदाबाद खां जी पहुंचो सिदाबाद बल्कि व्हाट्सएप जो दौर आहे सभिनी दोस्तनि खे ग्रुप में ऐड कयो व्हाट्सएप जो दौर आहे हिन जो आलिम ॻाल्हाए असांजो आलिम ॻाल्हाए न हिते कोन प्रोग्राम जी ॿियो बि मां
पंजा घुराया तो क्यों तार भी है जो हां वो भी इंशाल्लाह तने शौक पूरो कंदा मसले कोने ए अहले हदीस जनरल खाते में हर मसले में इंशाल्लाह दलील है आलिमन का टाइम वठो इंशाल्लाह आलिमन का टाइम वठो आलिम दाचे ने फतवा केर दे फतवा केर न हर भाव के एतराज करे हट सुनो मुझा प्यारा भाव ता वरडायो शायद मुझे बाबा ने समझो ताजी इज्जत लखे एहतराम जेकरे मुझो को अखर ता के दुखियो लगो जी माजरत को आया ता सुन बराए मेहरबानी सुन ता मौत इमाम मालिक में बई रिवायत मौजूद है तो आप जी उलमा जी लाइब्रेरी में सर्च कयो उन में ॾिस छो त हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु जे दौर में जेके 20 पढ़ी वेंदियूं ख़बर न आहे केर पढ़ंदो कंहिंजे हुकुम सां उहो पतो कोन्हे पहिरें नंबर ते उहा रिवायत मुनक़त या ज़ईफ़ा जॾहिं हज़रत उमर रज़ी जो हुकुम ॾिनो उहा सही आहे ऐं सही बुखारी में तव्हां तरावी जो उनवान खोलींदो तहज्जुद जो उते आहे त नबी अलैहिस्सलाम रमज़ान ऐं गैर रमज़ान में 11 खां मथे कोन पढ़ियो आहे यानी नबी जो अमल अची वियो त अहले हदीस उन ते अमल करे अहले हदीस गुस्ताख़ छा जे लाइ थियो ऐं छा जे लाइ जमात जो मुनकिर थियो वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी कौम में 72 फिरका हुया ऐं मुंहिंजी उम्मत में 73 फिरका हुया जेके उलमा हुया हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी उन्हनि फिरका विधा या आम माण्हुनि वो फिरका थिया ज़ाहिर ॻाल्हि आहे हिन में उलमा जो ही किरदार है जी आम माण्हू तो फिरको कोन थो ठाहे आम माण्हू देवबंदी बरेली ताईं ख़बर कान ठाहियो आहे देवबंदी पंजनि बुज़ुर्गनि ठाहियो महमूदुल हसन चोटी जो जेको हुनजो आलिम आहे ख़बर आहे उन ठाहियो ॿिया बुज़ुर्गनि मिली करे बरेली बि कंहिं ठाहियो आहे अहमद रज़ा बरेली मौलवी हो न बाबा असल चाहे ये फिरका मौलवी ने ठाहिया आहिनि इंतिशार मौलवी ने कयो आहे अवाम वीचारी मौलवियुनि जो बयान थी हले नालो ई कोन हुयो जहिड़ो अंग्रेज बड़े सग़ीर में हो त अहले हदीस जो नालो तव्हांखे कंहिं ॿुधायो हिन वरी मज़े जी ॻाल्हि आहे इहो बि चलो सुठी ॻाल्हि थी वई बड़े सग़ीर में साईं जिन फरमाइनि था त अहले हदीस जो नालो कोन हुयो तव्हांखे ख़बर आहे मोहम्मद बिन कासिम रहमतुल्लाह अलैह सिंध करे फतह कई आहे 92 हिजरीअ में तारीख़ खोल कारीगरी गरी खोल अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह करे जाओ 80 हिजरीअ में जॾहिं सिंध फतह थी अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह 10-11 सालनि जो ॿारड़ो हो हुनजे फ़िक़ह जो नालो ई कोन हो इब्न कासिम छा खणी आयो सुभान अल्लाह दुनिया खे ख़बर आहे शाह वलीउल्लाह लिखियो चए थो अल्लाह जो कसम आहे 400 सालनि ताईं हिन तक़लीदी मज़हब जो वजूद कोन्हे हुज्जतुल्लाह बालिग़ कान मौजूद आहे खणी अचे अल्लाह मां तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां एक मुहद्दिस आलिम मशहूर मुहर्रिख उनजो किताब आहे अहसन तक़ासिम फी मारिफतिल अक़ालिम नेट ते सर्च करो तव्हांखे मिली वेंदो अहसन तक़ासिम फी मारिफतिल अक़ालिम अल्लामा बशारी मक़दसी वॾी मज़े जी ॻाल्हि आख़िरी ॻाल्हि तवज्जो तलब ॻाल्हि अहसन तक़ासिम फी मारिफतिल अक़ालिम असां वटि सिदाबाद में किताब मौजूद आहे एक अल्लामा बशारी मक़दसी आहे वॾो मुहर्रिख आहे उन पूरी दुनिया जा मुल्क सर्च कया तहक़ीक़ कई 375 हिजरीअ में सिंध में आयो आहे या 70 में 370 में 75 में हुनजी वफ़ात आहे 370 में आयो आहे चए थो सिंध आयुसि दीबल वियुसि ठठे जो पुराणो नालो छा आहे दीबल सिंध जी विज़िट कयमि अक्सर माण्हू हिंदू नज़र आया पर जेके मुस्लमान हुआ वजदतुहुम अला मज़हब अहलिल हदीस सब जा सब मूंखे अहले हदीस नज़र आया शाह वलीउल्लाह चयो 400 सालनि ताईं हिन तक़लीदी मज़हब जो को वजूद ई कोन्हे फरमाईं था इनमा हदसत हाज़िहिल बिदअतु फिल क़र्निर राबि अल मज़मूम अला लिसान रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इब्न कय्यम फरमाए थो ही तक़लीद जे मज़हब जो जेको बुनियाद आहे न 4ठी सदी में थियो उहा सदी जंहिंजी नबी अलैहिस्सलाम मुज़म्मत कई फितननि वारी सदी आहे अरे यार इहो कहिड़ो अकुल आहे क़यामत ताईं जेको अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जे बयान सां जन्नत में वेंदो अरे बाबा जहाज़ में निमाज़ कीअं पढ़ा अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह मूंखे कीअं ॿुधाईंदो तक़लीद छा आहे अबू हनीफा रहमतुल्लाह जी पोइ लॻी कंदो इज्तिहादी मसाइल में हक़ ते वरना गुमराह हाणे सुवाल आहे जहाज़ में आउं निमाज़ कीअं पढ़ा अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह ॿुधाईंदो नुंहुं मखणी हणे औरत नाख़ून पाले छॾे निमाज़ कीअं पढ़े अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह ॿुधाईंदो हू त जान छॾे वियो ऐं जेकॾहिं तकी उस्मानी खां पुछां तक़लीद ख़तमु वो तो मना पोइ तकी जी तक़लीद अकुल जे ख़िलाफ़ आहे नकुल जे ख़िलाफ़ आहे यार किथां जो मज़हब आहे जेकॾहिं तकलीफ़ हक़ हुजे हा अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह खां पहिरें माण्हू कंहिंजी तकलीफ़ कंदा सुवाल सभु आलिम कोन हा न कंहिंजी तकलीफ़ कंदा अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह खां पहिरें साहबा हुआ छा हुनजी तकलीफ़ थी जेकॾहिं हुनजी तकलीफ़ थी त पोइ मज़हब क़यामत ताईं छो कोन हलियो वरी अबू हनीफा वारो हुननि क़यामत ताईं हलायो पहिरें माना का तकलीफ़ जो वजूद ही कोन हो यार क़यामत ताईं बसि अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जी तकलीफ़ जो पट्टो हणो हुन बुज़ुर्ग चैलेंज आहे फ़िक़ह हनफ़ी वारनि खे यादि रखो हिकु कॉल पेश कयो अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह चयो जो वॾी तकलीफ़ कयो
इन खां वॾी ॻाल्हि ही मोकिलियल आहे नहीं कोन इन जे लाइ जो हिननि कंहिंजे चवण ते अबू हनीफा जी तकलीफ़ कई हुन पाण धड़ीअ चई कोन हुन पाण धड़ीअ चई कोन मुंहिंजी तकलीफ़ जंहिंजे चवण ते हिननि तकलीफ़ कई हुनजे मुक़लिद ॿिए नंबर ते तजुब जी ॻाल्हि आहे ही सिर्फ़ इश्तिहादी मसलनि में मुक़लिद है अक़ीदे में गैर मुक़लिद नहीं मिसा गया कुछ उन अक़ीदे में मातुरीदी नशरी न चाहनि अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि वरी मज़े जी ॻाल्हि अक़ीदे में हदीस आहे तव्हां सवाल कयो खां हनफी भाउ खां अक़ीदे में हनफी चवंदो न फिक़ह में हनफी आहे अक़ीदे में हनफी न आहियां छाजे लाइ ॿ ॻाल्हियूं या त अबू हनीफा जो अक़ीदो सही कोन हो जंहिंजो अक़ीदो सही कोन्हे त हुन खां फिकी मसइला कीअं वठिबा या त अबू हनीफा जो अक़ीदो सही आहे हिन जो ग़लति आहे न बाबा अक़ीदे में ख़बर आहे छा आहे मातुरीदी वीचारा ओ मातुरीदी जो गुमराह हो जो अल्लाह जी सिफ़ात जी तहवील कंदो क़ुरान जी माना मटाईंदो नबी अलैहि जी हदीस जी माना मटाईंदो क़ुरान जो खोड़ सारियूं आयतूं बल यदाहु मबसूतन अल्लाह जा ॿ हथ आहिनि कुशादा आहिनि ॿ हथ आहिनि कुशादा आहिनि क़ुरान थो चए जो न हथ आहे कोन अल्लाह जी कब्ज़ा कोन नथा इन जे लाइ इनकार कई बाबा अल्लाह जो हथ चयमि त मख़लूक जो हथ तशबीह नहीं अल्लाह जा माना तोखे कंहिं चयो अल्लाह जो हथ मख़लूक वांगुरु आहे असीं था चऊं अल्लाह ॾिसे थो पाण बि ॾिसूं था पर फ़र्क़ु कान आहे अल्लाह ॿुधे थो पाण बि ॾिसूं था ॿुधूं था पर फ़र्क़ु कान आहे ऐं अल्लाह जी हर सिफ़त ईअं जीअं अल्लाह जे शान जे लाइ रही कमिज़ली शइ ऐं हनफी बि कोन्हे अबू हनीफा रहमतुल्लाह अलैहि कॾहिं बि कोन चयो मुंहिंजी तकलीफ़ कजो यादि रखो हनफिन खां सुवाल आहे अबू हनीफा रहमतुल्लाह जो हिकु कौल लिखायो हुन चयो मुंहिंजी तकलीफ़ कयो जेकॾहिं अबू हनीफा कोन चयो पोइ कंहिंजे चवण ते तव्हां अबू हनीफा जी तकलीफ़ कई आहे जंहिंजे चवण ते तव्हां कई न 400 सालनि खां पोइ तव्हां मुक़लिद उन जा आहियो अबू हनीफा जो कोन ॻाल्हाए मेहमान सको भी आए दरूद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथों पढ़ियो थो वञे त छा उहो उनखे ख़बर पए थी त फिलाणो मुंहिंजे मथां दरूद पढ़े थो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जी तरफ़ां मलाइकनि सयाहीन फिल ज़मीन ते हलन था ठीक है या बलून उम्मत सलाम उम्मत जो को माण्हू सलाम पढ़े तो अल्लाह जे हुक्म सां नबी अलैहि सलाम ताईं उहा सलात पहुचाईंदा सलाम पहुचाईंदा ख़ुदि नबी अलैहि सलाम ॿुधनि था इन जो काइम सही हदीस में सबूत करे पहुचायो वञे थो अल्लाह जे हुक्म जी तौफ़ीक़ सां पहुचायो वञे थो जी ख़ुदि असांजी ज़ुबानी न अल्लाह जा मलाइक उते वञनि था नबी अलैहि खे पहुचाईनि था आलम अरवाह में नबी अलैहि जो रूह मुबारक मौजूदु आहे सदम जिस्म मुबारक मदीने जे अंदरि मौजूदु आहे पाक जिस्म आहे जहिड़ी हालत में हो अहिड़ी हालत में अॼु मौजूदु आहे छो त नबी अलैहि फरमायो अल्लाह ज़मीन जे मथां हराम करे छॾियो आहे त अल्लाह जे नबी जे जिस्म खे खाए सदम मुबारक पाक जिस्म जहिड़ो आहे अॼु ताईं तहिड़ो मौजूदु आहे अल्लाह जा मलाइक वञनि था ॿुधाईंदा अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जन्नत जे बाग़ में मौजूदु आहिनि फलाणो तव्हांजो उम्मती सलाम थो पढ़े नबी अलैहि सलाम हुनखे जवाबु ॾियनि था अल्लाह जे हुक्म जी तौफ़ीक़ सां वल्लाहु अलम।